ओम नमः शिवाय। ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। महिरबानी करे गौर ॾेई ॿुधिजो। हिम्मतदास नाले हिकु ब्राह्मण हिकु नंढे ॻोठ में ॼमियो हो ऐं नंढपण खां ईश्वर तरफ़ हुनखे घणो लॻाव हो ऐं जिते बि सत्संग या कीर्तन थींदो हुओ उते वेंदो हुओ। जंहिंजे अॻे जन्मनि जा संस्कार सुठा आहिनि उहो ई इहो कंदा आहिनि। हू वॾो थियो, शादी कयई, पर भॼन में मोह रहंदो हो। हालांकि हुनजी माली हालत कमज़ोर हुई। को अन्न दाणो ॾेई वञेसि त खाईंदो हुओ, न त भक्ति में ई वेठो रहंदो हुओ। संदसि मर्ज़ी थिए त के मंदिर में ठाकुर जी मूर्तिअ जो दर्शन करियां। उन ॻोठ में त को बि मंदिर कोन हो जंहिंमें ही रहंदो हो, पर डेली 5 कोह खां परे हिकु ॻोठ में वञी दर्शन करे ईंदो हो। घर खां हलंदो हो त झांझ वॼाए कीर्तन कंदो वेंदो हो ऐं मोटंदे बि ईअं ई कंदो हो। हिकु ॾींहुं प्रातःकाल जो पे वियो त रस्ते में खेसि के चोर मिलिया ऐं चयऊंसि त जेको अथई सो हिते रख। हिन चयनि त मां ब्राह्मण आहियां ऐं हिननि झांझनि खां सवाइ ॿियो कुझु बि कोन अथऊं। मुंहिंजो भॼन त हिननि झांझनि सां थींदो आहे, सो छा करियां। चोरनि संदसि तलाशी वरिती पर कुझु बि न लधऊं। सो इहो ई सभु जेको झांझूं हुयूं उहे फुरे खणी विया। परमात्मा जे अॻियां अरदास कयई त मुंहिंजो भॼन त हिन झांझनि सां थींदो हुओ, सो छा करियां। घर बि परे त मंदिर बि दूर। हू कीर्तन बिना ॼण तड़पण लॻो। जीअं ई संदसि अंदर में व्याकुलता थियण लॻी, तीअं ई चोरनि जा नेत्र अंधा थिए पिया। जीअं हू भॻवान खे अरदास पियो करे, ईअं ने मन वेहे पियो। जीअं हिन मन वेहे पियो, व्याकुल थिए पियो, त ईअं चोरनि जूं अखियूं कमु करणु छॾे ॾिनूं। हिम्मतदास तरफ़ निहारीनि त संदसि अखियूं खुली पवनि, पर जे ॿिए तरफ़ निहारीनि त अंधा थियो पवनि। यकदमि सम्झी विया त ही को साईं जो प्यारो आहे, सो यकदमि मोटी अची माफ़ी वठी खेसि उहे झांझ मोटाए ॾिनऊं। हिम्मतदास बि परमात्मा अॻियां प्रार्थना कई त ए धणी हिननि खे सुमती ॾे, बुरनि कर्मनि खां छॾाए सचे मार्ग ते आण। भॻवानु हिननि लाइ थियल प्रार्थना ॿुधी हिननि जे अंदर में भॻवान लाइ प्यारु जॻायो ऐं उन्हनि जे अंदरि वैराग उत्पन्न थियो। पोइ हू बि उन मंदर में वञी भॼन भाव करणु लॻा। हिम्मतदास वटि साधू महात्मा ईंदा हुआ त उते हिकु वाणियूं परमेश्वरी लाल हो, जो वक़्त ते सीधो वग़ैरह ॾींदो हुयुसि हिनखे ऐं रक़म लिखी छॾींदो हुओ। हिम्मतदास खे कुझु मिलंदो हुओ त वञी खेसि ॾेई ईंदो हुओ। उन तरह हिन मथां पोणा 300 रुपया कर्ज़ु चढ़ी वियो। हिकु ॾींहुं संत आया, पर हिन वटि सीधो कोन हुओ ऐं वाणे खां वठणु वियो त हुन चयसि त रक़म घणी थी वई आहे, जा ॾियो त अॻिते हिसाबु थींदो। पर हिन वटि त कुझु हुओ ई कोन। मोटी घरु आयो, ख़्यालु कयई त रुॻो ज़ाल जे नक में नथ आहे, उहा विकिणी कमु कजे। संदसि ज़ाल त यकदमि ख़ुशीअ सां इहा ॻाल्हि मञी। नथ खणी वियो वाणे वटि ऐं सीधो वग़ैरह वठी संतनि जी रसोई कयई ऐं ख़ूब भॼन भाव करे हुननि जी शेवा कयई। संतनि जे संग में परमात्मा जे गुण ई ॻावा आहिनि। हिम्मतदास वटां जॾहिं संत ॿिए ॾींहुं हलिया विया, तॾहिं भॻवानु सोचियो त हिन वटि त हाणे कुझु बि कोन बचियो आहे ऐं वाणियूं बि अॻिते उधार कान ॾींदुसि। सो हिम्मतदास जो रूप धारे वियो उन वाणे वटि त हिसाबु चुका। कंहिं प्रेमी पैसा ॾिना आहिनि। भॻवानु हिम्मतदास जो रूप धारे उन वाणे वटि वियो ऐं चयई त वाणिया, तूं मुंहिंजो हिसाबु चुका, मूंखे कंहिं वाणे पैसा ॾिना आहिनि। हिन 275 रुपया, पोणा 300 रुपया जे भॻवानु ॾिना
ऐं पोइ सीधे जा बि 2 रुपया ॾेई नथ बि छॾायईं। वाणी चयसि त साईं अॻिते वरे भली सीधो ओधार ते पिया वठिजो। हिम्मतदास वियो ॿाहिरि दरिया ते सनानु करणु त भॻवानु संदसि घर वञी संदसि ज़ाल खे चयो त मां यकदमि पैसा ॾेई आयो आहियां, पंहिंजी ही नथ वठि। कुझु वक़्त खां पोइ हिम्मतदास सनानु करे मोटियो त ज़ाल खे नथ पियल ॾिठाई। यकदमि पुछियाईं त नथ किथां आई। ज़ाल चयसि स्वामी अव्हां त अॻूणो पंहिंजो हथ सां मूंखे पाए विया आहियो, जो मुंहिंजा हथ लेपण में गंदा लॻा पिया हुआ। हिम्मतदास सम्झी वियो त मुंहिंजे भॻवान जो ई इहो कमु आहे। वाणी बि ॿुधायसि त तव्हां पाण अची हिसाबु चुक्तो करे गिरवी पियल नथ बि वठी विया आहियो। हिम्मतदास चयसि त भाऊ तो त मूं खां बि वधीक भॻवान आहीं जो भॻवान जो साक्षात दर्शन कयो अथई। ज़ाल खे चयाईं त वरभाॻण आहीं जो हथनि सां तोखे नथ पाए वियो आहे भॻवान। मतिलबु त जीव पंहिंजे धर्म में स्थित आहे त भॻवानु सभु पाण करे थो ऐं ज़ाल बि पूरनि पोतरता हुई ऐं हिम्मतदास बि पूरी तरह गुणवान ब्राह्मण हो ऐं भॻवानु संदसि सभु कार्य पाण कया हुन जा। मतिलबु त पंहिंजो फ़र्ज़ु कंदो रहिजे ऐं पराओ धर्म या वरन कहिड़ो बि उत्तम ऐं पूरन छो न हुजे त बि न क़बूलजे। चओ जय सिया राम। अगरि हीअ नंढड़ी कथा तव्हांखे वणी त हिन कथा खे पंहिंजनि सां गॾु शेयर कजो। चओ जय सिया राम।